कोट गुलाम मोहम्मद थाणे जे पुलिस SHO शाहजहान लाशारी पुलिस नफ़री सां कोट मीरस में घर ते छापो हणी पीउ पारां मुबैना पैसनि एवज़ में नंढी उमिरि में पंहिंजी 14 सालनि जी न्याणी राबिया जट जी 50 सालनि शख़्स असलम जट सां शादी करण वारी कोशिश नाकाम बणाए छॾी आहे। अॼु असांखे ह्यूमन राइट्स जी तरफ़ां ऐं छोकिरी जे चाची जी तरफ़ां इतला मिली त छोकिरी आहे नाबालिग जंहिंजी हिकिड़े 40-50 साल जे पोड़े माण्हू सां शादी कराई पई वञे, जंहिं ते असां एक्शन कयोसीं बर वक़्तु। मूंखे इंफॉर्मेशन सुबुह मिली कि नंढी छोकिरी आहे, नंढी एज जी, जंहिंजी शादी थिए थी फोर्सिबली ऐं उमिरि बि नंढी आहे, पैसनि एवज़ कंहिं वॾे शख़्स जे माण्हू सां। त उन इंफॉर्मेशन ते अमीरपुर ख़ासि खां हिते आयसि त जेसिताईं SHO KGM बि उते पहुची वियो, छोकिरी खे हुनजी वालदा खे PS ते वठी आयो। ना सर एॾी वॾी उमिरि कोन्हे। केतिरी उमिरि हूंदी हुनजी? हुनजी इहा ई की 32-33 में हूंदी, त निकाह करियां रुख़्सती कोन कंदसि न। मैं इस हवाले से आज ये जो बच्ची के साथ वाक़या हुआ है, ये मुझे कल इतला इस बात की मिली थी। किसी ने मुझे फ़ोन किया, उसने बोला है कि भाई 12-13 साल की बच्ची है और कोई 40-50 साल का मर्द है, उसके साथ बच्ची का निकाह ज़बरदस्ती उसका बाप और माँ मिलकर कर रहे हैं। कैमरामैन शाहिद खास के लिए जावेद कालरो, सन TV न्यूज़ कोट गुलाम मोहम्मद।